सिंधानल स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी बाब 3 सबक 6 अरबारो अस्सलाम वालेकुम। अॼु असां पढ़ंदासीं स्पेशल रूल, अहिड़ो असूल जंहिंजी मदद सां तव्हां कंहिं बि नातिक अदद खे विदाउट डिवीजन वंड करण खां अलावा सम्झी सघो था त इहो नातिक अदद यानी जॾहिं डिवाइड थींदो ऐं पोइ जॾहिं हुनजा डेसिमल जवाबु ईंदो त हुनजो डेसिमल जवाबु टर्मिनेटिंग हूंदो या न हूंदो। यानी हूअं असां पोएं लेक्चर्स में ॾिठोसीं त बाबा टर्मिनेटिंग ऐं नॉन टर्मिनेटिंग जो जेको फ़ैसिलो थिए पियो उहो पोइ थिए वंड करण खां पोइ डेसिमल वारे जवाब खे ॾिसी करे त बाबा ख़तमु थिए थो त टर्मिनेटिंग आहे, ख़तमु नथो थिए त नॉन टर्मिनेटिंग आहे। पर हाणे हिन उसूल जे हिसाब सां, हिन रूल जे हिसाब सां अव्हांखे वंड करण जी ज़रूरत ई न आहे। सिंधी में इंग्लिश में इन जी डेफिनेशन पढ़ां थो, इफ द डिनोमिनेटर ऑफ रेशनल नंबर्स हैज़ प्राइम फैक्टर्स ऑफ 2 and 5 are only 2, 5 then it will be terminating decimal। यानी अगर कोई नातिक अदद मिलियल हुजे ऐं उनजो जेको छेद आहे, हेठियों नंबर आहे, उन नंबर जा जुज़ा 2 ऐं 5 हुजनि, ठीकु आहे, 2 ऐं 5 हुजनि या फ़क़ति 2 या फ़क़ति 5 हुजनि त पोइ उहो जेको नातिक अदद आहे उहो चई सघूं था त इहो ख़तमु थींदड़ थींदो। ठीकु आहे, हिनखे बग़ैर वंड कए असां चई सघूं था त इहो ख़तमु थींदड़ ॾायड़ पूर हूंदो। मिसाल मां 2 खयां आहिनि, एग्ज़ाम्पल नंबर 1, एग्ज़ाम्पल नंबर 2। अचूं था हिन ते, हिन जो जेको छेद आहे, हेठियों नंबर आहे, उहो आहे 20। ठीकु आहे बाबा। हिन जा जेके जुज़ा आहिनि उहे कहिड़ा आहिनि? जुज़ा जो मक़सदु इहो आहे त बाबा हिनखे तव्हां कयो, हिन जा जुज़ा कढो। जुज़ा असांजा निकिरंदा आहिनि हीअं, मुनफ़रद जुज़ा, ठीकु आहे, उहे निकिरंदा आहिनि। प्राइम फैक्टर, जॾहिं बि लफ़्ज़ प्राइम फैक्टर जो नालो ईंदो त असां हुनखे हिन LCM वारे तरीक़े सां हुनजा जुज़ा कढंदासीं। पहिरियों 2 जो टेबल लॻंदो 10 दफ़ा, वरी 5 दफ़ा, वरी हिते 5 जो लॻंदो। ॾिसो 2 ऐं 5 हिन में इस्तेमालु थियनि था, या रुगो 2 हुजनि या 5, पर या वरी 2 हुजनि। ॾिसो 2 थियनि था इस्तेमालु, हा 2 थियनि था। हिन जा जेके मुनफ़रद जुज़ा आहिनि उन में 2 ऐं 5 इस्तेमालु थियनि था, त हिनखे असां चवंदासीं इट इज़ अ टर्मिनेटिंग डेसिमल नंबर। इहो टर्मिनेटिंग आहे, हीउ नातिक अदद टर्मिनेटिंग थींदो जॾहिं बि तव्हां हिनखे वंड कंदव, आंसर तव्हांजो ख़तमु थी वेंदो। ठीकु आहे, पर असांखे हिते विदाउट वंड जे करिणो आहे, वंड त करणी न ही। ठीकु आहे, ऐं हेठे ते अचूं जेकॾहिं त हिन जा अगरि जुज़ा कढूं त हिन जो त 2 जो न लॻंदो, 3 जो न, 5 जो न, वेंदे डायरेक्ट 7 जो लॻंदो, 1 7 7। ठीकु आहे, त जवाबु त हिन जो रुगो 7 आयो। ऐं हिन में हिन जो जुज़ो हिकु ई आहे 7, ऐं हिन में 2 बि न आहे, 5 बि न आहे, ऐं हिन वरी 2 आहिनि, 2 ऐं 5। इन करे ई थींदो असांजो नॉन टर्मिनेटिंग। ठीकु आहे। जेकॾहिं मिसाल अञा हिकिड़ो एग्ज़ाम्पल खणा, 55/10, हिन 10 खे जॾहिं असां हिते रखी ऐं कंदासीं 5 × 10, 1 5 5, ॾिसो 2 ऐं 5 अची विया, त ई बि असांजो टर्मिनेटिंग थींदो। ठीकु आहे। 35 अगरि हुजे, 7/35, त पोइ छा कंदासीं असां हिनखे 35 खे कंदासीं डिवाइड, हिते 35 थी वेंदो, त छा थी वेंदो? 7 5 35, 1 7 7, हिते 5 त आयो नी, इन करे ई बि असांजो टर्मिनेटिंग। सो यानी ख़बर पई त बाबा मुनफ़रद जुज़ा प्राइम फैक्टर्स अगरि उन्हनि में 2 आहे या 5 आहे या 2 ऐं 5 आहिनि, त पोइ उहो जेको नातिक अदद हूंदो उहो टर्मिनेटिंग हूंदो। ऐं जेकॾहिं न आहिनि उन में न 2 आहे न 5 आहे, त पोइ उहो नॉन टर्मिनेटिंग हूंदो। इन खे ज़हन में रखंदे, इन स्पेशल रूल खे ज़हन में रखंदे अॻी मश्क करणी आहे। उन जो लेक्चर जल्दी अपलोड कंदासीं। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।